ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन वार सरकारी लाइब्रेरी जी रहियल कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं उस्तादनि जो धरणो। शागिर्द इत्तेहाद जे सॾ ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि निठण उस में फाज़िल राहु चौक ते धरणो हयो। लाइब्रेरी जो कमु मुकम्मल न थियण बाबति इंतिज़ामिया खे कई भेरा शिकायतूं कयूं आहिनि पर को खड़तेल नाहे निकितो। नोटिस वठी लाइब्रेरी जो कमु मुकम्मल कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शागिर्दनि जो एहतिजाज। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वारह मां सरकारी लाइब्रेरी जो रहियल कमु मुकम्मल न थियण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं उस्तादनि जो धरणो। शागिर्द इत्तेहाद जे सॾ ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि निठण उस में फाज़िल राहु चौक ते धरणो हयो। लाइब्रेरी जो कमु मुकम्मल न थियण बाबति इंतिज़ामिया खे कई भेरा शिकायतूं कयूं आहिनि पर को खड़तेल नाहे निकितो। नोटिस वठी लाइब्रेरी जो कमु मुकम्मल कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शागिर्दनि जो एहतिजाज। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।